रतो देरो भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग पी क़तल संदसि मासूम पुट सख़्त ज़ख़्मी थी पियो। रता शाख वटे अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि शिकार प्रवासी अब्दुल सत्तार खखराणी मारिजी वियो। मक़तूल जो 5 वरहनि जो पुट सख़्त ज़ख़्मी थी पियो। लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़ियो मामनि ऐं भाणेजनि जे विच में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रतो देरो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग थी क़तल थियो आहे। संदसि मासूम पुट सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ मुंहिंजे रिपोर्टर पहलवान जोयो खां। जी पहलवान, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, रतो देरो जैकाबाद रता शाख वटि मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि जी फायरिंग में हिकु नौजवान मौके ते मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु 5 वरहनि जो नींगर सख़्तु ज़ख़्मी थी वियो आहे। मक़तूल नौजवान जी सुञाणप शिकारपुर ज़िले जे ॻोठ शेर खान खखराणी जे रवासी अब्दुल सत्तार कुतुबदीन तौर कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी नींगर अब्दुल बासित मक़तूल जो पुटु ॿुधायो पियो वञे। इतला मिलण ते रतो दरो पुलिस मक़तूल ऐं ज़ख़्मीअ खे खणाए तालका अस्पताल रतो दरो आंदो, जितां गणती जोगी हालत में ज़ख़्मी नींगर खे इलाज लाइ लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। इन जे सिलसिले में जॾहिं त वाक़े जो कारण जेको ॿुधायो पियो वञे, उन में ॿुधायो पियो वञे त मामनि ऐं भाणेजनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां ही वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।